औरतुनि जे तरक़ी वारी सूबाई वज़ीर सैयदा शहला रज़ा मेहड़ में यूथ ऐं स्पोर्ट डिपार्टमेंट जे ताउन सां एक्शन फॉर कम्युनिटी डेवलपमेंट औरतुनि जे हुनरी मर्कज़ जो इफ़्तिताह कयो ऐं औरतुनि जे हुनरी मर्कज़ जो दौरो पिणु कयो ऐं औरतुनि सां मुलाक़ात कई। हिन मौक़े ते तक़रीब में ख़िताब कंदे सैयदा शहला रज़ा नौजवान रांदियुनि वारे खाते जे सेक्रेटरी सैयद इम्तियाज़ अली शाह, यासीन कुर्बान ख्वारो, इमरान ख्वारो ऐं ॿियनि चयो त औरतुनि जी तरक़ी सां मुल्क तरक़ी कंदो। औरतुनि खे सिख्या जा मौक़ा घटि मिलनि था। असांजो मक़सदु सॼी सिंध में औरतुनि जा सिख्या मर्कज़ क़ाइमु करणु आहे त जीअं औरतूं हुनरी सिख्या वठी मुआशरे ऐं मुल्क जी तरक़ी में किरदारु अदा कनि ऐं स्पोर्ट्स जा मर्कज़ पिणु क़ाइमु करे औरतुनि जी हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। ॿिए पासे प्रेस क्लब मेहड़ जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर शहला रज़ा चयो त असेंबलियुनि अंदरि ऐं ॿाहिरि मेंबरनि ते हमला PTI वारनि जी रिवायत आहे। अहिड़ी अमल जी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदा और चयो त PTI वारा पंहिंजे मेंबरनि खे ज़बरदस्ती ज़मीर जे फ़ैसिलनि जे उपतड़ कमु करण ते मजबूर करे रहिया आहिनि। बेटनि जे मसइले ते शहरियार ऐं इस्लाम अबड़े खे ज़बरदस्ती ज़मीर जे उपतड़ फ़ैसिलो करण ते मजबूर कयो वियो। हिन मौक़े ते प्रेस क्लब आयल मेड़नि महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक पिणु ओढाया विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk